थी ऐं सलवात जो वास्तो थी अम्मा खातून जन्नत जो वास्तो थी मोहम्मद अफान सियाल साईं के सेहत वडी खिजरी हयाती अता फरमा ओ मौला अजो को भाव नदीम सियाल साईं जो हसीब अहमद सियाल साईं जो खैर पांजी बारगाह में उहुद जबल जेडो लिखण कबूल फरमा भाव नदीम अहमद सियाल साईं के सेहत वडी खिजरी हयाती अता फरमा साईं जे सभनी पुटन के सेहत वडी हयाती बचनल के असांजी भाभी के सेहत वडी हयाती अता फरमा ओ मौला लंजे क़यामत ताईं कने रोज़ी न खुटे लगे गईबी ज़ाहिरी गंज गंज अता फरमा हसीब अहमद सियाल साईं के साईं जे सभनी भाइरन के रोज़ी में क़यामत ताईं गंज गंज अता फरमा डॉक्टर शौकत अली सियाल साईं के सेहत ऐं वडी हयाती अता फरमा ओ मौला साईं साईं मुनीर अहमद भुट्टो साईं के साईं मोहम्मद नवाज भुट्टो साईं के साईं जे बचड़न के क़यामत ताईं आबाद फरमा साईं मोहम्मद मुनीर अहमद भुट्टो साईं जे न्याणी जे लाइ औलाद जे लाइ चयो तो ओ मौला उनके पुट जी औलाद अता फरमा साईं मोहम्मद नवाज साईं जी न्याणी जेका डॉक्टराणी जो इम्तिहान ॾिनो अथई हुन पास थी वञे डॉक्टराणी ते अॼु इहा दुआ भी कबूल फरमा साईं शारे अहल बैत गोहर गदाई साईं जा दुख दर्द दूर फरमा अॼु सां सभनी जो बेड़ो तार ओ साईं सोहेल अहमद सियाल साईं के साईं जे सभनी भाइरन के अबे अम्मा के क़यामत ताईं आबाद फरमा असां जे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो साईं के सेहत ऐं वडी हयाती अता फरमा गुलजार फुलपोटलो साईं जा बच्चा घर आबाद फरमा साजिद अली सियाल साईं के साईं जे अबे अम्मा के सेहत ऐं वडी हयाती अता फरमा रब जेके भी बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा हसीब साईं जे शहजादे के मोहम्मद अफान के शफ़ा ने सेहत ने वडी हयाती अता फरमा जेके बेऔलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा जे भी मुखे दुआ जे लाइ चयो जे भी मुखे दुआ जे लाइ चयो उन्हनि सभनी जूं परेशानियूं बीमारियूं दूर फरमा महबूब जी उम्मत के फिरके वारियत खां बचा ओ मौला सॼे सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि या दुआ मुझे कबूल फरमा बाबा साबिर हुसैन पढ़ियो साईं जा बच्चा घर आबाद फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदर